डोकरी खां रिपोर्ट कर रहे साजिद कादरी की रिपोर्ट मुताबिक बाडर के शेख मौला के रहवासिन मुसम्मात वजीरा शेख ज़ाल सफदर अली शेख प्रेस क्लब में सहाफ़ी नालो बुधायो तो मुझो मुड़स काफ़ी अरसे का कराची के समुंड में मुहण से गजी मछी मारण जो पोरियो कंदो हो। 5 साल अगु खेस हिंदुस्तानी नेवी समुंड में मछी मारींदे गिरफ्तार करे हिंदुस्तान खड़ी वही जेल में बंद कर छो है। बीमार थियण सबब खेस इलाज लाइ जैसे अस्पताल आंदो वो तो हुन असां सां राब्तो करे बुधायो तो हिंदुस्तानी फ़ौज के तहवील में आहे, सख्त बीमार है। मुसम्मात वजीरा रोईंदे चो तो 5 साल गुजरी विया पर हींअर ताईं हुन सां राब्तो न थी सघियो आहे। ख़बर न आहे त ज़िंदा भी आहे या न। हुन ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु अकेलो घर जो कमाईंदड़ हो। संदसि गिरफ़्तारी खां पोइ असां दरबदर आहियूं। मसवाड़ी जगह में रहूं था, असां वटि एतिरी बि सघ नाहे जो असां मसवाड़ अदा करे सघूं। मुंहिंजो हिकिड़ो पुटु 10 सालनि जो आहे, उहो बि 2 टंगुनि खां मज़ूर आहे। हुन पाकिस्तान हुकूमत ऐं इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि खां मुतालबो कयो त हिंदुस्तानी जेल मां मुंहिंजे मुड़ुस खे आज़ादु कराए वञे।